तंहिंजे करे असां इंसान जेके भी आहियूं हक़ीक़त में पंहिंजी बुद्धि के श्रेष्ठ करणु चाहींदा। अगर साडी समझ ऐं बुद्धि सही हूंदी तो सब कुछ सही थी। इन करे जॾहिं जॾहिं के संत महात्मा के देव अवतार के ॾिसंदासीं, जॾहिं जॾहिं उनके कंहिं सवारियो हूंदो तो हिकदम हिते हथ रखी उन जीवन के संभालियो। इन करे हनुमान भी जॾहिं लंका वयो पए, उनजो राक्षस रस्तो रोकियो, उन हिकदम उनखे हिते हिन जगह ते धक कयो। जीअं थोड़ो धक कयो, जी बुद्धि खुली, हिकदम चए जेको तूं चवे भगवान जे लाइ मां सब कुछ करण जे लाइ तैयार आहियां। त इन करे हिन जगह जो मक़सद आहे असांजी टी अख माना बुद्धि ऐं समझ। असां उन सचे साईं जी दामन में ईंदा आहियूं, जी रहमत में ईंदा आहियूं, संतनि महात्माउनि देवनि जे द्वार ते ईंदा आहियूं। उनजो मक़सद आहे असां पंहिंजी टी अख खोलींदा ऐं टी अख जो मक़सद आहे बुद्धि जो सदुपयोग, बुद्धि जो सही इस्तेमाल। जॾहिं जॾहिं कोई ग़लति संग, ग़लति राह, ग़लति रस्तो, ग़लति सलाह असांजे जीवन में अचे, हिकदम बुद्धि जो सही इस्तेमाल कयूं। भई जॾहिं हाणे त कयां पर फल खां बाद छा थींदो, ऐं जंहिं ॾींहुं असां पंहिंजी बुद्धि जो इस्तेमाल कयोसीं, अॻु में असां कोई ग़लति कमु थींदो ई न, ऐं उन सचे साईं जी रहमत सदाई रहंदी। असां जेको चङाई कंदासीं सदाई वधंदा वसंदा ख़ुश ऐं ख़ुशहाल रहंदासीं, सदाई आबाद रहंदासीं। ऐं इन करे असां जॾहिं बि नेम ध्यान सिमरन जाप जॾहिं बि कंदा, जॾहिं बि नेम में ध्यान में उन सचे साईं जे नाम ते वेहींदासीं, ध्यान हमेशह हिन जगह ते कयो वेंदो आहे। जीअं ॿई अखियूं बंदि कंदा आहियूं, ध्यान हिन जगह ते, ऐं ध्यान जो मक़सदु आहे उहो सचे साईं जी रहमत मूंखे हिन जगह ते मिले, मुंहिंजी सोच ऐं समझ सही हुजे। सोच ऐं समझ सही हूंदी सब कुछ सही थी वेंदो, कॾहिं कुछ ग़लति थींदो ई न। असां सदाई हरिया भरिया ख़ुश ऐं ख़ुशहाल रहंदासीं, मालिक जी रहमत में रहंदासीं, सदाई अॼु को पाण सभु उन सचे साईं जी रहमत साए विस्पति के मौके ते गॾु थिया। उनजो मक़सदु सदाई सावा सताबा रहूं, सदाई ख़ुश ऐं ख़ुशहाल रहूं, सदाई वधंदा ऐं वसंदा रहूं। अहिड़ा वधू जेको हित बि सुखी रहूं, अॻिते बि सुखी रहूं। पर उहो सभु थींदो तॾहिं जॾहिं असांजी टी अख खुलियल हूंदी, बुद्धि ऐं अकुल समझ, ऐं बुद्धि ऐं अकुल असांजी खुलंदी तॾहिं जॾहिं हर रोज़ कुछ वक़्तु वेही उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, नाम जो जाप कंदासीं, सिमरन कंदासीं। छाकाणि जॾहिं उन सचे साईं जो ध्यानु कंदासीं, उनजी समझ रहमत सभु असांखे मिलंदी, असांजी बुद्धि सदाई श्रेष्ठ हूंदी, ऐं नाम जो जाप कंदासीं, उनजी शक्ति मिलंदी। असां जीअं ई श्रेष्ठता चङाई ते हलंदासीं, असां इंसान जो महान बणिबासीं, ऐं जेके कर्म कंदासीं उनजो फल संसार में सुख मिलंदो, ऐं जेको सिमरन कंदासीं अॻिते स्वर्ग जा द्वार खुलंदा। असां लोक ऐं परलोक ॿई तारे करे इंसानियत जी ऊचाई के पहुचंदासीं, मालिक जी रहमत के पहुचंदासीं। सो अॼु प्यार भरे अवसर ते उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई अल्तजा अरदास वेंदी त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदा नाम ध्यान शेवा सिमरन सत्संग सां जुड़ी करे पंहिंजे जीवन खे ऊचाई ॾियो, ऐं सदाई उन मालिक जी रहमत में रही पंहिंजी बुद्धि खे श्रेष्ठ कंदे ऊचाई खे पाए।